मुख़्तलिफ़ मेवनि सां गॾु ज़रदालू खाइण बि न रुॻो सुठे ज़ाइक़े पर सिहत जे सुठनि फ़ाइदनि वारा पिणु हूंदा आहिनि। मिठी रस वारा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ज़रदालू वॾनि खां वधीक नंढे ॿारनि खे वणंदा आहिनि। ॿार ज़रदालू सां गॾु ज़रदालुनि जा गोरा भञी उन्हनि मां बादाम जहिड़ो ॿिज कढी वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। केतिरा ई वालिदेन ॿारनि खे बि ज़रदालू जा गोरा भञी ॿिज कढी खाराइण लाइ ॾींदा आहिनि ऐं इहो सम्झंदा आहिनि त बादाम जहिड़ो इहो ॿिज कुदरती शइ हुजण जे करे वॾे फ़ाइदनि वारो हूंदो। केतिरनि ई इलाइक़नि में त ज़रदालू जे इन्हनि गोरनि खे कैंसर जे इलाज में मददगार बि सम्झो वेंदो आहे, जेको हिकु ग़लत ऐं बेबुनियाद ॻाल्हि आहे। ज़रदालू जा गोरा खाइण सिहत लाइ फ़ाइदेमंद न आहिनि पर नुक़सानकार थी सघनि था। ज़रदालुनि जे गोरनि में एमिगडालिन नाले जुज़ हूंदो आहे जंहिंखे विटामिन B17 बि चयो वञे थो। इहो जुज़ जिस्म में पहुची साइनाइड ज़हर बणिजी वञे थो। हूअं त जिस्म में हल्को फुल्को एमिगडालिन जुज़ मतिलबु साइनाइड ज़हर बर्दाश्त करण जी त सलाहियत हूंदी आहे पर नुक़सानकार बि साबित थी सघे थो। जेकॾहिं मख़सूस मिक़दार खां वधीक एमिगडालिन जुज़ जिस्म में दाख़िल थींदो त इहो साइनाइड ज़हर बणिजण खां पोइ न रुॻो सिहत लाइ नुक़सानकार पर मौत जो सबबु बणिजी सघे थो। जॾहिं त इन जे थोरे मिक़दार जो इस्तेमालु उल्टी, रत जे दॿाअ जे मसइलनि, मथे खे चकर अचणु, रगुनि खे नुक़सान पहुचाइण जो सबबु बि हूंदो आहे। ज़रदालू खाइण त सिहत जे मुख़्तलिफ़ फ़ाइदनि जो सबबु बणिजे थो पर जेकॾहिं तव्हां या ॿार ज़रदालू जा गोरा खाइण जा आदी आहिनि त इहो अमल इन्हनि लाइ इंतिहाई नुक़सानकार साबित थी सघे थो। अव्हां खे बि इहो ज़हन में रखी छॾणु घुर्जे त ज़रदालू जा ज़हर वारा गोरा बादाम जहिड़ा त हूंदा आहिनि पर इन जो मतिलबु इहो न आहे त इहे बादाम जहिड़ा ई फ़ाइदा ॾियनि। इन करे ज़रदालू जा गोरा खाइण खां पासो करे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो।